छा चवणु चाहींदो जो लाड़काणे अचण जो मक़सदु छा हुयो, कीअं आया हुआ हिते? 2 ॾींहंनि जो लाड़काणो डिवीज़न ऐं सखर डिवीज़न जो तेज़ रफ़्तार वर्कर्स मीटिंगूं, जंहिंमें ॿियो दादूस लाड़काणोस, जंहिंमें गॾिजाणियूं कंदो पियो अचां ऐं रस्ते में के पार्टी जा कारकुन साथी आहिनि उन्हनि वटि के पहुतियूं हुयूं त उन्हनि वटां बि दुआ कंदो पियो अचां। अॼु हींअर लाड़काणे में बि शाम जो गॾिजाणी थी ऐं 4 खां 6 बजे ताईं हुते गॾिजाणी हुई, जंहिंमें शहदाद कोट ऐं लाड़काणे जे वर्करनि उहिदेदारनि शिरकत कई। असां उन्हनि सां गॾिजाणी मिलाप करियूं पिया त मुल्क जी सूरत हाल ॻणतीअ जो ॾींहुं आहे, मईशत हुजे, सियासत हुजे या मुल्क जा बॉर्डर्स हुजनि, ऐं हीउ जेको मौजूदा जाली इलेक्शन्स जे ज़रिए जेको निज़ाम आंदो वियो आहे उहो उन में को बहितर किरदारु न पियो अदा करे सघे, मुल्क जी मईशत खे सुधारे न पियो सघे, अमन अमान खे न पियो सुधारे सघे, गैर मुल्कियुनि खे ॿाहिरि न पियो कढी सघे, ऐं गुरबत वधंदी वञे। हिते जी ईंदे ज़रात ते बि जेको अघनि वारनि जूं आहिनि उहे बि ज़रात दुश्मन कणिक में बि हुजनि त सारियुनि में बि हुजनि, उहो पॉलिसी थी करे। छो त माफ़ियाज़ जी हुकूमत आहे, उहा सिविल ब्यूरोक्रेसी जी मार्शल आहे, उन्हनि जी माफ़ियाज़ आहिनि, पॉलिटिशियंस उन में आहिनि, उहे सभु मथे खाराए पीआरे कंपनी सरकार खे, बाक़ी लुट फुर करे ॾींदा। उन करे मुल्क जो निज़ाम दुरुस्त डायरेक्शन में न पियो हले ऐं टपड़ विकिणी ऐं मुल्क कोन हलाइबो, मादनियात विकिणी मुल्क कोन हलाइबो। उन करे इन जे ख़िलाफ़ रंजो गम पूरे मुल्क में। असां तहरीक तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान TTAP जी इस्लामाबाद में 2 हफ़्ता अॻे गॾिजाणी कई। उन में इहो फ़ैसिलो थियो त हिन मुल्क खे बहरान खे ख़तमु करण लाइ को बि संजीदा क़दम कोन पियो खयो वञे, न इकनॉमिक न फॉरेन पॉलिसी। क़ौमी असेंबलीअ में या सूबाई असेंबली में बहस हेठी कोन थी अचे, यानी के पोयां लिकल थियल माफ़ियाज़ जेके इहे सौदेबाज़ी पिया कनि या छा पिया। उन करे मुल्क में अवामी राब्ता मुहिम शुरू कई, मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में हलूं ऐं अवाम खे मोबिलाइज़ करे ऐं ज़हन साज़ी करियूं मुल्क जी सूरत हाल ते त ही मुल्क लाइ नुक़सानकार थींदो। मावराए आइन खां मथां क़दम खणी सदर बि नाजाइज़ थो करे, वज़ीर आज़म बि नाजाइज़ थो करे। उन करे हिन मौजूदा निज़ाम 22 खां वठी ठाहियो अथनि, उहो न पियो हले। हाणे ही जारी इलेक्शन जे ज़रिए निज़ाम खे हाणे दफ़न करे नई इलेक्शन्स करियूं, शफ़ाफ़ इलेक्शन निज़ाम आणियूं। ॿियो एहतिसाब खे कड़ो एहतिसाब कयो। टियों सूबाई ख़ुदमुख़्तारीअ में जेको मुदाख़लत करियो पिया, हितां जा वसीला पिया विकिणो ऐं ज़मीनूं ऐं पाणी, इहा शइ हाणे बंदि थियणु घुरिजे। उनजे लाइ अवामी राब्ता मुहिम आहे, उन खां पोइ जेके 2-4 महीननि खां पोइ इनशाला तहरीक हलंदी। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो ऐं जेका संदसि जी भेण आहे, उन्हनि जी जेका सियासत जे अंदरि एंट्री आहे उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? सर, मौजूदा त जेका इक़्तिदार ते वेठा आहिनि उहे त गार्बेज आहे, डस्टबिन में उछलण जो जी सियासत आहे। हिननि खे बेईमान करप्ट जेके ख़ुसूसन सिंध ते आहिनि उहे त सॼा आहिनि। असांजो सदर हुजे या वज़ीर आला हुकूमत हुजनि, यानी हिक ॿिए खां वधीक करप्ट। तालीमी निज़ाम खे करप्ट करे छॾियो अथनि, पब्लिक सर्विस कमीशन खे करप्ट करे छॾियो अथनि, डेवलपमेंट में करप्शन था कनि। को बि अहिड़ो शोबो कोन्हे जंहिंजी तबाही कनि। उन करे नवां साफ़ सुथरा चहिरा सियासत में ईंदा त असां उनखे वेलकम कंदासूं, पर हिकिड़ी शइ छो त साफ़ सुथरा। उन करे हू हीअं जेके पावर जा बुखिया आहिनि उहे जॾहिं बि आया आहिनि, नवां आया आहिनि त को मुल्क में फ़ाइदो न थियो। उन करे आउं सम्झां पियो त जॾहिं हू सियासी पार्टी ठाहिनि या कंहिं सियासी पार्टी जॉइन कनि, बसि ॿ रस्ता कनि त पोइ ई हुननि ते कमेंट करे सघे थो। बाक़ी हिन वक़्त ते हुननि जे छा चइबो त CV ते का नेगेटिव पॉइंट कान्हे, मनफ़ी का बि शइ कान्हे। ऐं सर इहो पिणु ॿुधाइजो त पाक अफ़गान जेका सूरत हाल आहे, हिकु त जंगी तरफ़ आहे,
ऐं बार बार जेको बॉर्डर्स ते हिक ॿिए जे मथां हमला था कनि, जंहिंजे नतीजे में ॿिन्ही मुल्कनि जा जेके जवान आहिनि उन्हनि जा बि मरनि था, असांजा बि शहीद था थियनि। सो हिकु इहा पॉइंट आहे। ॿियो इहो त वफ़ाक़ी हुकूमत जेको आहे अफ़गान खे मुल्क निकाली ॾियण जे हवाले सां ॾाढो सरगर्म नज़र अची रही आहे। सो ॿियनि सूबनि जे अंदरि जेकॾहिं असां ॾिसूं था त उन्हनि जे ख़िलाफ़ मुनज़म तरीक़े सां क्रैकडाउन शुरू आहे, पर सिंध सूबो उहो आहे जेके सवाइ अफ़गान बस्ती कराची खां ॿियनि ज़िलनि जे अंदरि अहिड़ो को ख़ासि जेको आहे क्रैकडाउन नज़र न पियो अचे। छा चवणु चाहींदो हुन सॼी अफ़गान पाकिस्तान जी सूरत हाल आहे? ॾिसो, मुल्क में ही जेका अॼु जेको न, ऐं काफ़ी साल पुराणी थो ॿुधायां, FIA रिपोर्ट कई त 40 लख जाली शनाख़्ती कार्ड, ॿियनि जा शनाख़्ती कार्ड कोन्हनि। उन करे ही जेको पीपलनि ड्रामो कयो आहे अफ़गान जो ऐं पुलिस जो ॾेखारियूं था, इहो ड्रामो आहे, धोखो पिया ॾियनि। को बि संजीदा क़दम आहे कोन। कराचीअ वारो बि ईअं मज़ाक़ आहे, धोखो आहे माण्हुनि खे ॾियण लाइ। सो अखियुनि में सुरमो पाइण आहे। उन करे 2021 में ख़तमु थी वई आहे अफ़गान वॉर। हाणे हुते स्टेबल हुकूमत आहे। उन्हनि खे बाइज़त तरीक़े सां वापसि पढ़ाइण जो शेड्यूल शुरू कनि। उन शेड्यूल ते अमल न थिए त रियासत हरकत मची ताक़त जे ज़रिए उन ते अमल कराए, उहो आहे। बाक़ी पीपल आहे त उन्हनि जे वोट हासिल करण लाइ हुननि खे त कूड़ा शनाख़्ती कार्ड ठाराए था ॾियनि गैर मुल्कियुनि खे। उहे न सिर्फ़ु इहे हुजनि अफ़गानी, पर बर्मी, बंगाली, हिंदुस्तानी, ईरानी, उन्हनि खे बि ठाराए था ॾियनि। उन्हनि खे डोमिसाइल बि ठाराए था ॾियनि। हाणे चई पीपल्स पार्टी अमेंडमेंट आंदी आहे, 6 महीननि में केरु बि अचे उनखे अची रहे त साबित करे त उनखे डोमिसाइल शुरू थींदो, यानी नौकरियुनि में हिसेदारी, शहरियत में। त ही का बि वाज़े पॉलिसी कान्हे, यानी सिंध दुश्मन पॉलिसी आहे। उन करे सम्झूं पिया त मुल्क जी सिक्योरिटी लाइ, नौजवान नस्ल खे ड्रग्स खां बचाइण लाइ ऐं हथियारनि जे ॿियो जेके मिलिटेंट ग्रुप्स आहिनि या दहशतगर्द ग्रुप आहिनि, उन्हनि खां बचाइण लाइ जेतिरो जल्दी कदम खणंदा ओतिरो मुल्क लाइ भलो थींदो, गैर मुल्कनि खे कढण। ऐं सर, जेको सिंध हुकूमत प्रेस कॉन्फ्रेंस में हिकु दफ़ो चयो हो त अफ़गान खे इन लाइ कढण में ॾुखियाई बि पेश अचनि त हुननि जूं हिते शादी वग़ैरह बि हिक ॿिए सां थियनि। त इन बयान खे तव्हां कींदासीं? बेशर्माई चईंदी आहे न, बेहयाई बादशाही। सो ही पीपल्स पार्टी उहो कयो आहे। पाकिस्तान जो सिटीज़नशिप एक्ट आहे जेको चवे थो 47 खां अॻे आयल जेके हिते आहिनि, रहियल आहिनि ऐं उनजो औलाद उहो पाकिस्तान सिटीज़न आहे। 52 खां अॻे जेके हिंदुस्तान जे ॿियनि इलाइक़नि मां आया आहिनि उहे सिटीज़न आहिनि। टियों जेके बंगाल खां 70 खां 71 जे अलहदगी खां पोइ जेके माण्हू हिते रहिजी विया उहे उन्हनि जो औलाद सिटीज़न आहे। बाक़ी शादी केरु हिंदुस्तान में पियो करे, को चीन मां पियो करे, इंग्लैंड मां पियो करे, उहो सदाईं का न्याणी शादी ॿाहिरि करे या को मर्द ॿाहिरां शादी करे, उहो सदाईं खुलियल आहे। उहे 5-10 हज़ार माण्हुनि खे शहरियत लाइ अप्लाई कनि त हिकिड़े पासे थियनि न, असांजा शहरी था थियनि या ॿिए, उहा विंडो खुलियल आहे। बाक़ी पंहिंजी फर्ज़ अदायगी खां बचण लाइ ऐं सियासी मसलियतुनि जे करे सिंध खे तबाह पिया कनि। सो इहो जंहिं बयानु ॾिनो आहे सो मज़मत जो आहे। ऐं सर, आख़िरी सुवाल त जेको गुलाम मुर्तज़ा जदोई साहब आहे, उनजे मथां समूरे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे अंदरि केस खणिया विया आहिनि ऐं कुझु केसिस में हू बाइज़त बरी थियो आहे, कुझु में लाड़काणे जी करे ॻाल्हि कजे त बार्डर ऐं ॾोखी जहिड़े केस आहिनि त उन में आई बार बार पेश नथो थिए। जज साहब हुन जा CNIC आहे उहो ब्लॉक कयो आहे। हिकु दफ़ो IU जो जेका आहिनि गिरफ़्तारी जा वारंट कया। सो गुलाम मुर्तज़ा जदोई ते जेके लॻल केस आहिनि उन्हनि खे कीअं पिया सम्झो? ऐं गुलाम मुर्तज़ा जदोई सां GDM असीं गॾु आहियूं ऐं समाजी तारक इलाही वेझो आहे। उन करे आउं बाख़बर बि आहियां। हुन जा 100% कूड़ा केस। हिकिड़ो थींदो आहे न, भला भला हिकिड़ो कचो पको। क़त्ल जो केस कयो अथनि सिलेक्शन्स में, उहो बि कूड़ो आहे। चोरी फुर ॿियो बि कूड़ो आहे। जिन सां मुंहिंजो समाजी तालुक बि कोन्हे उहो बि हिन ते मास्टर माइंड करे ऐं हिन ते मसरूर ते कयो था, मुर्तज़ा ते मसरूर ते। 100% कूड़ा केस आहिनि। सियासत में पीपल्स पार्टी जी पुराणी आदत आहे, मरहूम ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खां वठी यको या कूड़ा केस करे माण्हुनि खे फासाइण या उन जी शुरूआत हुई जेका हिननि इंतिहा कई आहे ज़रदारी
ऐं मौजूदा हुकूमत। सो असीं हिन जी मज़म्मत करियूं था। मूं ते बि कूड़ा केस कया विया अथनि ठटे ज़िले में ऐं हिन में हैदराबाद ज़िले में। मतिलबु अपोज़िशन जी मुतहरिक सियासत बंदि थिए, पर इंशाल्लाह इहे ई जेको घुट जो माहौल अपोज़िशन जी सियासत नथा करणु ॾियनि, इहो ई पीपुल्स पार्टी जी मौत जो सबबु थींदो। छो त हीअ जेको ही पोखीन पिया, इन में पादर पाण खाईंदा। छो त इंशाल्लाह ही मुल्क जो स्टेबिलिटी न ईंदी ऐं 18 साल एस्टेब्लिशमेंट हिननि खे ठाह जे ज़रिए 2007 में पीपी मुशर्रफ ठाह जे ज़रिए ही हुकुमरान आयल आहिनि। टपड़ विकिणी हाणे बस कया अथनि सिंध जी, तेल गैस मिल्कियत ज़मीनूं ॾेई बस कई अथनि। इंशाल्लाह ही जंहिंमहिल अंदरि थींदा, हुकूमत तां लहंदा, त ही ॻोल्हिया न लभंदा। अवाम हिननि जे पुठियां हूंदो ऐं ही घणो करे मुल्क चले वेंदो। थैंक यू सो मच।